नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे किपरो में ख़बर ॾींदा हलूं त हर साल जीअं हिन साल भी किपरो में कानूड़े की ख़रीदारी जारी है। हिंदू बिरादरी पंहिंजो मज़हबी त्यौहार कानूड़े की ख़रीदारी में मसरूफ़ है। कानूड़े के श्री कृष्ण भगवान बि चवंदा आहिनि, जेको इन महीने की 3 अगस्त ते मल्हायो वेंदो। इन मौके ते हिंदू बिरादरी के अॻुवाणनि ऐं दुकानदारनि जो मीडिया सां ॻाल्हाईंदे चवणु होता है, ही असांजो श्री कृष्ण भगवान के जन्म जो ॾींहुं आहे। ही असांजे लाइ सॼे साल में मुख्य त्यौहार है, जो श्री कृष्ण भगवान इन ॾींहं ते जन्म वरितो ऐं जेको अंधकार हुई, जेको राक्षस हुआ, उन्हनि खे मारण लाइ हिते अवतार वठी असांजी रक्षा कई हुई। ऐं हीअ असां लाइ सॼो अहम ॾींहुं आहे। ऐं असीं हिन ते जेका हूंदो आहे त ही ॾींहुं असांखे पंहिंजो विर्त रखी, माना रोज़ो रखी असीं श्री कृष्ण भगवान के भेटा ॾींदा आहियूं। बेहतरीन आहे, ज़बरदस्त आहे। ही कानूड़ो कोलियुनि जो आहे, जेको कोली मल्हाईंदा आहिनि तमामु धामधूम सां, सुठे नमूने खां। ख़रीदारी भी बेहतरीन कंदा आहिनि ऐं हले पई ख़रीदारी, शुक्र आहे, तमामु ज़बरदस्त हले पियो कमु कानूड़े। मेघवाड़ जेके भी हिंदू बिरादरी तक़रीबन सभई रक्षाबंधन या कानूड़ो आहे, इन ते मल्हाईंदा आहिनि तमामु ख़ुशी सां। कानूड़े जी ख़रीदारी तमामु सुठी हले पई। हींअर माना जेके रेट भी वधी विया आहिनि, त हींअर कम भी वधी वियो आहे, ख़रीदारी माशाअल्लाह भली थिए पई। पहिरीं खां हींअर ख़रीद माना ज़ोर आहे। मेरी सही है, कुछ महंगाई भी है, सही है, हर भी महंगाई को सही है। 100 रुपया वधीक है, वगे ते हूँ वठंदा हुआ 300, हूँ हाँ 400, को 500 400 500 अड़े आलिशान खरीदारी भली हले पई। हाँ, फर्स्ट क्लास। तेरी खरीदारी उनका ही सही है, हींअर वधीक है। यात्रियुनि पारां श्री कृष्ण भगवान जो जन्म ॾींहुं भरपूर अंदाज़ सां मल्हायो वेंदो। जीअं ईंदड़ नस्ल खे ख़बर पए त जेको अधर्म ते हूंदो उन जो अंत थींदो ऐं जेको सच ते हूंदो उन जी जीत थींदी। कैमरामैन फजल उमरानी सां गॾु हरेश KBC अवामी न्यूज़ खिपरो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।